वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों की शुरुआत कनासी अफसोसनाक खबर साहित्य ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कनालो दवा स्टाइल स्टार शहजाद जतोई दादानु करे वियो आहे। शहजाद जतोई के हवाले से नाज़रीन अवांखे अब आगाह करे रहिया आहियूं त शहजाद जतोई के मैदे में तकलीफ़ थी, जंहिं सबब उनके कराची जी दारुल सेहत अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हुन दम धड़ी हवाले कयो आहे। नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इंतहाई अफसोसनाक खबर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शहजाद जतोई लाडाणू करे वियो आहे। सिंध जो नौजवान रागी शहजाद जतोई दिल बीहण सबब लाडाणू करे वियो आहे। शहजाद जतोई के दिल की तकलीफ़ सबब खानगी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हुन दम धड़ी हवाले करे छॾियो। नौजवान रागी जे ओचिते विछोड़े संदसि साथी फनकारनि ऐं अदाकारनि में दुख जी लहर पखेड़े छॾी आहे। शहजाद जतोई मुख़्तलिफ़ चैनलनि ते केतिराई गीत गाए मशहूरी माणी हुई। संदसि ओ अलबेला समेत ॿिया केतिराई कलाम अवाम में बेहद मक़बूल थिया हुआ। अफसोसनाक खबर आहे नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची का शेयर करानो। सिंध जो नौजवान रागी शहजाद जतोई दिल बीहण सबब लाडाणू करे वियो आहे। शहजाद जतोई के दिल की तकलीफ़ सबब खानगी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हुन दम धड़ी हवाले कयो। नौजवान रागी जे ओचिते विछोड़े संदसि साथी फनकारनि ऐं अदाकारनि में दुख जी लहर पखेड़े छॾी आहे। शहजाद जतोई मुख़्तलिफ़ चैनलनि ते केतिराई गीत गाए मशहूरी माणी हुई। संदसि ओ अलबेला समेत ॿिया केतिराई कलाम अवाम में बेहद मक़बूल थिया। नाज़रीन इंतहाई अफसोसनाक या खबर अवां सां कराची का शेयर कंदालो। सिंध जो नौजवान रागी शहजाद जतोई दिल बीहण सबब लाडाणू करे वियो आहे। शहजाद जतोई के दिल की तकलीफ़ सबब खानगी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हुन दम धड़ी हवाले करे छॾियो। नौजवान रागी जे ओचिते विछोड़े संदसि साथी फनकारनि ऐं अदाकारनि में दुख जी लहर पखिड़जी वई आहे। शहजाद जतोई मुख़्तलिफ़ चैनलनि ते केतिराई गीत गाए मशहूरी माणी हुई। संदसि केतिराई कलाम मशहूर थिया हुआ। दुखोईंदड़ खबर आहे नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची का या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो त सिंध जो नौजवान रागी शहजाद जतोई दिल बीहण सबब लाडाणू करे वियो आहे। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कनासी। धरती टीवी कराची जो रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइव ते मौजूद है। शबीर अपडेट कजो, नौजवान रागी शहजाद जतोई लाडाणू करे वियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, ये अफसोसनाक खबर असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर कयूं पिया त सिंध जो नौजवान रागी शहजाद जतोई सिंध गाड़िया शहर कराची जी खानगी अस्पताल में लाडाणू करे वियो आहे। शहजाद जतोई जंहिंखे अॼु शाम दिल की तकलीफ़ थी हुई ऐं दिल की तकलीफ़ सबब उनके खानगी अस्पताल में आंदो वियो, जिते हुन दम धड़ी हवाले कयो। नौजवान रागी शहजाद जतोई जे विछोड़े जी ख़बर पवण बैदि संदसि उनजा जेके साथी फनकार आहिनि ऐं दोस्त आहिनि उन्हनि में दुख जी लहर पखिड़जी वई आहे। केतिरा ई दोस्त उनजा जेके हिन वक़्तु अस्पताल पहुची चुका आहिनि ऐं नौजवान रागी शहजाद जो मर जेको आहे हिन वक़्तु कराची खानगी अस्पताल में मौजूद आहे। नौजवान रागी शहजाद जतोई मुख़्तलिफ़ टीवी चैनलनि ते केतिरा ई मशहूर गीत ॻाया, जिनमें ओ अलबेला संदसि मशहूर गीतनि मां हिकु मशहूर गीत हो। उनखां अलावा भी केतिरा ई गीत ॻाया जेके मशहूर थिया। ऐं दुखोईंदड़ ख़बर जेका आहे असां पंहिंजे नाज़रीन सां हिकु दफ़ो ॿीहर शेयर कयूं पिया त सिंध जो नौजवान रागी शहजाद जतोई दिल जे दौरे सबब लाडाणू करे वियो आहे। शहजाद जतोई खे अॼु शाम दिल में तकलीफ़ थी, जंहिंखे खानगी अस्पताल आंदो हुयो, पर हयाती विञाए वेठो ऐं हुन दम धड़ी हवाले कयो। शहजाद जतोई जी विछोड़े जी ख़बर पवण खां पोइ साथी दोस्तनि ऐं फनकारनि में दुख जी लहर छाईंदी हुई। अच्छा शबीर ॿुधाइजो, शहजाद जतोई खे छा वारसनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त छा हुनखे पहिरियां बि दिल जो आरज़ो हो या पहिरियों भेरो हिन से या तकलीफ़ थी जंहिं सबब हू दम धड़ी हवाले करे छॾियो आहे? ॾिसो, शहजाद जतोई खे अॼु मंझंदि खां पोइ मादे में तकलीफ़ जी जेका जो आरज़ो हुयो, जंहिंखां पोइ हू अस्पताल पहुतो, हुन पंहिंजो चेकअप करायो ऐं चेकअप कराए हू जीअं वापसि पंहिंजे घर वञी रहियो हो त रस्ते में ई जेको आहे हू बेहोश थी किरी पियो, जंहिंसां हुनजो गॾु दोस्त बि हुयो। जंहिंखां पोइ उहो दोस्तनि खे खणाए खानगी अस्पताल आयो, जिते डॉक्टरनि ॿुधायो त पहिरियां हुनखे मादे में तकलीफ़ हुई, पर हाणे हिन वक़्तु हुन ते
अटैक थियो आहे, दिल जो अटैक थियो आहे, दिल जो दौरो थियो आहे, पंपिंग करण जी कोशिश कई, डॉक्टरनि जो हयाती बचाइण जी कोशिश कई, पर हू जेको आहे जांच न थी सघियो, जंहिंजे करे डॉक्टरनि जो चवणु आहे त शहज़ाद जतोई जो जेको मौत आहे उहो दिल जे दौरे सबबि वाक़िअ थियो आहे। उन खां अॻु वाटसन जो चवणु आहे शबीर, वॾी महिरबानी, इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां नाज़रीन शबीर लाशादी असांखे अपडेट करे हो। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध जो नौजवान रागी शहज़ाद जतोई दिल बीहण सबबि लाडाणो करे वियो आहे।